हक़ मौजूद दोस्तों, ख़ास करे मीरपुर ख़ास या हैदराबाद कराची खां जेके भी दोस्त सखर या हुन खां अॻियां जे लाइ ट्रेवल कनि पिया त नेशनल हाईवे जेको आहे सो उहो कंडियारे वटां ऐं हालाणे ताईं जेको अॻियां जेको पाणी आहे उन करे बंदि आहे। हाणे तक़रीबन जेके बि पंजाब खां कराची वेंदड़ गाॾियूं आहिनि या कराची खां पंजाब जेके गाॾियूं वञनि पियूं सभु मेराण हाईवे तां जेको आहे सो सफ़र कनि पियूं। ऐं मेराण हाईवे जी पीर वसाण वटां यानी कि सचल साईं खां 40-50 किलोमीटर पहिरियां हिते अहिड़ो कोई सुई गैस था ॿुधाए। हिते कंडीशन इहा आहे त रोड ते तक़रीबन 1.5 खां 2 किलोमीटर ताईं जेको आहे सो मुसलसल पाणी बीठल आहे जेको 2.5 खां 3 फुट आहे तक़रीबन। ख़ासि करे कार गाॾी में सफ़र न करियो, छो जो असां हिते ॾिठो आहे त जेके बि नंढियूं गाॾियूं आहिनि कार वग़ैरह उहे उन पाणी में बंदि थी वञनि। त महिरबानी करे जेकॾहिं कोई दोस्त एॾा सफ़र करे पियो त ख़ासि करे कार ज़रिए सफ़र न करे त बहितर रहंदो, न त पोइ अव्हांखे हिते इलाही मुश्किलातुनि जो जेको आहे सो शिकार थियणो पवंदो ऐं उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। असां मीरपुर खां सुबुह 7 बजे हलिया आहियूं, जो त असांखे 2:30 बजे ताईं सखर पहुचणो हुयो, पर अञा बि जेको आहे सो असां हिते मुसलसल तक़रीबन 4 खां 5 कलाक पूरो न ट्रैफ़िक में फाथल हुयासीं। इहा ट्रैफ़िक जेका आहे सा तक़रीबन ईअं सम्झो त 20 खां 25 किलोमीटर पूरी जेका आहे सा ट्रैफ़िक आहे। गाॾियूं खुटनि कोन थियूं, हज़ारनि जी तइदाद में जेको आहे सो गाॾियूं आहिनि रोड ते। ऐं रोड बि जेको आहे सो एॾो वेकिरो कोन आहे जो 2 लाइननि में गाॾियूं जेके आहिनि से हितां वञी सघनि थियूं। पोइ हिकिड़ी साइड जूं गाॾियूं जॾहिं क्रॉस करे वञनि थियूं पाणी त वरी ॿी साइड तां जेके आहिनि से कुझु गाॾियूं रवानो थियनि थियूं। त जेकॾहिं तव्हां इन साइड ते सफ़र करियो था त महिरबानी करे जेके बि AC या नॉन AC गाॾियूं वॾियूं जेके वेंदियूं आहिनि उन्हनि में सफ़र कजो। हाणे हीअ अॻियां ॾिसो भले कार जी कंडीशन इहा आहे, पाणी में बंदि थी वई आहे। हाणे दोस्त वीचारा परेशान वेठा आहिनि। हितां जा मक़ामी माण्हू जेके आहिनि से उहे वीचारा ट्रैक्टरनि जे ज़रिए ॿियो टियों उहो माण्हुनि जी मदद त कनि पिया, पर एतिरो उहे कोन था पहुची सघनि, छो जो हिकु त रोड ब्लॉक आहे, उन करे उहे पाण बि परेशान था थियनि। हाणे हीअ ॾिसो हीअ कंडीशन आहे, गाॾी बंदि थी वई आहे ऐं हीअ दोस्त वीचारा परेशान हिते। इहा त शायदि लही वई आहे। दोस्तो ॾिसी वठो पाणी तक़रीबन 2.5 खां 3 फुट पाणी आहे। गाॾी जो पूरो बानर जेको आहे सो ओसी ताईं पाणी अची वियो आहे। इहा हालत आहे हिते मेराण हाईवे जी। जेके बि दोस्त ट्रेवल कनि था त ख़ासि करे इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखनि त पोइ अॻियां हली परेशान कोन थींदा।